बदीन शहर का महबूब दोस्त अहमद जतोई जो ही महबूब नज़म अमा सभी महबूब दोस्तन जे नाम जंहिं नज़म जो उनवान आहे त असांजे ॻोठ में जाना। असांजे ॻोठ में जाना उहे लोढ़ा उहे ॻोढ़ा उहा देवी ॼार आहे ऐं तुंहिंजी सार आहे। नलके ते तुंहिंजूं ॻाल्हियूं घेड़नि ते अखियूं आलियूं घटीअ में इंतज़ारी आहे मिटीअ में बेक़रारी आहे। लोढ़े ते धोई कपिड़ा सुकाए कंहिं छॾिया आहिनि ॻोठाणी उन माई जा ॾस पुसाए मींहं छॾिया आहिनि। असांखे हेल सावण में लॻी तुंहिंजी ॿाड़ आहे। असांखे हेल सावण में लॻी तुंहिंजी ॿाड़ आहे। अखियुनि जे खेतनि में मिठड़ी पोखी तुंहिंजी सार आहे। मुंद कहिड़ी मल्हार आहे तुंहिंजो नाही गॾु ढोलिया। तुंहिंजो नाही गॾु ढोलिया दिलि ही इश्क बार आहे। चपनि ते ताज़गी नाहे हाण आवारगी नाहे जियूं पिया मगर दिलबर ज़िंदगी ज़िंदगी नाहे। जियूं पिया मगर दिलबर ज़िंदगी ज़िंदगी नाहे। प्यार पारातो थी वियो आहे दर्दनि सां घेरो पंहिंजो हाण ॻंढापो थी वियो आहे। दर्दनि सां घेरो पंहिंजो हाण ॻंढापो थी वियो आहे। रुत ई रुत नाहे जाना मासूम पंहिंजे सपननि जी ॻाढ़ी ॻाढ़ी ॻार आहे। हेज़ अंदर जो यार आहे असांजे ॻोठ में जाना उहे लोढ़ा उहे ॻोढ़ा उहा देवी ॼार आहे ऐं तुंहिंजी सार आहे ऐं तुंहिंजी सार आहे ऐं तुंहिंजी सार आहे।